नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। मूंखे मोरो का ख़बर ॾींदा आहिनि त मोरो भरिसां ॻोठ 1202 में घरू अणबत तां भाउ हाजी मुमताज़ अबड़ो पंहिंजी भेण दादली ज़ाल हबीबुल्ला उर्फ़ मिर्चू अबड़ो खे बेदर्दी सां तेज़ धार वारे औज़ार सां गलो कपे क़त्ल करे छॾियो, जंहिंजो इतला दर्स थाणे जी पुलिस खे ॾिनो वियो, जेका वाक़े वारे हंधि पहुची लाश तहवील में वठी मोरो इस्पताल में पोस्टमार्टम लाइ आंदी आहे, जिथे क़त्ल कयल औरत जे भाउ मोहम्मद परेल अबड़ो ऐं दर्स पुलिस ॿुधायो त क़त्ल थियल औरत क़त्ल कंदड़ भाउ जे एवज़ में ॾिनल हुई। अॼु घरू अणबत सबबि मारियो वियो। गुज़िरियल 6 महीननि खां क़त्ल थियल औरत पंहिंजी माइटनि वटि रहंदी हुई ऐं भाउ धमकियूं ॾींदो रहंदो हो त अॼु राति देर सां क़त्ल करे छॾींदसि। संदसि वालिद चयो त असां दां कोकनि ते अथियासीं त ख़बर पई त न्याणी क़त्ल थी चुकी आहे ऐं क़ातिल फरार थी वियो आहे। हिन चयो त मूंसां वॾो ज़ुल्म थियो आहे। मुंहिंजी न्याणी खे हिकु पुट जो औलाद पिणु आहे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।